हे घर आहे हिनखे ॾिस कोने जा घर में अल्लाह करे हुजे केर बाबा केरा साईं तव्हांजे घर में जेको आहे तो पाणी जी लाइन में मसलो आहे इन करे आया आहियूं साईं उहा ठाहिणी आहे असांखे बाबा तव्हांखे कंहिं चयो आहे त मुंहिंजे घर में पाणी नथो अचे साईं तव्हांजी जेको आहे घरवारी फोन कई हुई न साईं तव्हांजी जेको आहे पाणी जी लाइन ख़राबु थी पई आहे तव्हांजी घरवारी फोन कई अची करे ठाहे ॾे अरे बाबा मुंहिंजी घरवारी हिते आहे ई कोन उहा पेकनि वई आहे तोॾे वरी कीअं फोन कई अथई साईं मूंखे ख़बर आहे साईं तव्हांजी घरवारी हिते कोन्हे तॾहिं त मां आयो आहियां न बाक़ी छा लाइ आहियो छा तोखे कहिड़ी ख़बर आहे त मुंहिंजी घरवारी हिते कोन्हे ऐं तोखे ख़बर पई आहे मुंहिंजी घरवारी कोन्हे तूं हिते आयो आहे तॾहिं छा मतिलबु साईं मुंहिंजो मतिलबु आहे त तव्हांजी घरवारी हिते न आहे उहा पेकनि आहे तव्हांजी जेका घरवारी पंहिंजे पेकनि ॾे आहे उतां उन फोन कई हुई त मुंहिंजे घर वञो मुंहिंजो मुड़ुसु घर आहे उते जेको आहे पाणी जो मसइलो थी पियो आहे ऐं जेको आहे हुनखे वञी ठाहे ॾियो लेन इन जे करे आयासीं साईं अच्छा अच्छा भले भले तव्हां ॾिसो पर ॻाल्हि त ॿुधो हे पकड़ जेका तव्हांजे हथ में इहा त बिजली वारा जेको आहे कमु कंदा आहिनि बिजली वारी उहा आहे इहा तव्हां ॾिसां वरी पाणी वारो कमु कीअं कंदव नट बुट कीअं खोलंदव साईं तव्हां हिनखे छॾियो न मां जेको आहे बिजली वारी पकड़ सां जेको आहे पाणी वारो बि कमु करे वेंदो आहे लाइन जो तव्हां इहो ॾिसायो त लाइन ख़राबु किथे आहे मूंखे ॾिसायो त मां उहो ठाहियां बाबा ओॾे तव्हां पहिरियों हिन बुर्ती खाने में ॾिसो किथे आहे बुर्ती खानो भाई अच्छा हे आहे हा अचो साईं अचो मूंखे ॾिसायो हा हलो साईं हलो इहो साम्हूं आहे बुर्ती खानो हलो साम्हूं हलो हलो इहो मसइलो आहे साईं थोरो प्रेचर में जेको आहे ख़राबी आहे पाणी जेको आहे न ॿिए लाइन मां तव्हांजे मिक्स थी अचे थो जंहिंजो ख़राबु आहे न हुननि जो अचे थो तव्हां हाणे ईअं कयो तव्हां अचो हिनखे जेको आहे हिते आङुर विझी बीह रहो त मां मथे ॾिसी अचां प्रेशर चेक कंदुमि तव्हां हिनखे जल्दी बीह हा साईं तव्हां निकिरो निकिरो मां ॾिसां अच्छा हिन में आङुर विझी वेही रहां जल्दी कयो साईं पोइ तव्हां ॾिसण वारे कयोसि न साईं मां हिते वेहा थोसि वेहो साईं वेहो तव्हां हथु विझी वेहोसि भाई साहब उथिजो न हाली जेसिताईं मां चवां जो मेरा सामान हो यार हाँ अचार भी स्त्री भी टच मोबाइल छाखना तीनों वही चलो अरे अबा जल्दी करे काने भरी वे न मुझे आंगुर सुकी वई थे अल्लाह छा तो करे ने बागो अचां साईं पुख्तो करे वे जो नी कहते जी मां साईं एड़ो चेक कया करो सामी खणा बाज को पियो यार घणी वठाने बागो थकी न पवे आंगुर में सूर पई तो थियो न बागो हिन में भी सिंगार होंदा पैसा होंदा घर वाली की चो तो वठी बाजार में तुझे पर्स से सिंगार ओरे केड़ी खबर चोरी करे स्त्री भी का कोन होई से पाट छट पाट घुमदा बिना स्त्री जी हा चटपटो अचार बार खाईदा दौड़ कदा अरे पुत्र इते पिया न थी तो थकी पवंदो न घर वञी पींदो मां हे रे छाड़े छा जी हूंदो कुझु माण्हू बि करण चेक कंदा हूंदा या पैसा त कढी असांखे कहिड़ो बिजली न हुजे कीअं त वरी चोरी में असां वरी हराम थी वञूं कीअं कयां छा कयां छॾे ॿाहिरि मोबाइल थो खणा ये भी खड़ा ना गर्मी में कम मिस्त्री चोर है कलाक दिवा दिमाग में ऐसे रहते सब पिया दिसे आप अरे हल्ला भाई तो मुझे आए मेरे सुक्की भाई भला चा चंगो हले तो पानी अगे वरी पर जोर ठाया लगे छा ठाई दे ना साईं वेहो बस हाने मारो चेक करे मां अचां ता 2 मिनट वेहो
वाह लगे का सिर के असा के तड़ करणो आ रे वणो आ टोटी दे सिया वेई रे मा हथ तड़का अले ना तो रे बागा ओए अले तो जी हल तो आना छा ठाई दे उजलो करे बाहर तू करे केड़ो मोकार दस छड़ो तो रे तो करे बस 1 मिनट भी तेरे चल टेक क्या तो बड़ी वाह लगे सने मा जा तो बस ये तड़का पानी डाले तो ने भागे कढ़ा से वनी करे भीतर हणी जरी ठहरा के ठहरा तो ठहरा मान के पैसो ना याले छा सरस आती बनाई सने कितरो बाहर से लगी तो सांस तो काटे मार पैसे ए मारे छे पे तो धक भी लगी हो बंदूक लगा काटे भाई वे काटे बने पैसे चला क्यों मत गया अरे काटे में अरे काटे में था वो बंदूक लगा मिस्त्री काटे हैं कोई काटे अब वो तो गला है कमरे में तो नहीं है बाबा कितने तक कौन है अरे सामान मुझे करे हो ये तो पर्स पई हुई ते स्त्री पई हुई ते बोतल पई चार पई होयो मोबाइल भी का बाहर लगे स्टोर होयो छ बाकी ओ पको भी कोने अली बाकी तक शक होयो तो है दिमागो ठहरा के ठाणा वा यो पक्का मारा को ठगा चोरा वो तो बाकी वे आया मेरे विच वे तो चेक करा प्रेशर को उजलो बहकारो मुझे करे प्रेशर करे मुझे उठलो सॼो सामान सड़े वापस करे सड़े काढे दोस्तों जेकर तव्हांखे असांजो हीउ वीडियो पसंदि आयो आहे त असांजे यूट्यूब चैनल शबीर इंडिया खे सब्सक्राइब कयो ऐं असांजी वीडियो खे कमेंट ऐं लाइक ज़रूरु कयो महिरबानी।